जी नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं इंडस हाईवे बगन खां लाड़ो वटि, जिते आल पाकिस्तान जाफ़री इतिहाद पारां कुछ हफ़्ता पहिरियां क़तल थियल नौजवान मीर ख़ान जाफ़री क़तल वाक़े जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ इंडस हाईवे ते धरणो लॻायो आहे। हिते मौजूदु आहिनि आल पाकिस्तान जाफ़री इतिहाद जा अॻवान ऐं मक़दूल जा वारिस। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं। जेका बि जाफ़री आहे, रबना साहब आहे, गुल हसन साहब आहे, असांजा भाइर आहिनि। असां धरणे में इन करे शरीक थिया आहियूं त इन्हनि सां इंसाफ़ थियो वञे। असां SSP कश्मीर SHO करमपुर खे मुतालबो कयूं था त नौजवान मीर जाफ़री जा कातिल जल्द खां जल्द गिरफ़्तार कया आहिनि। न धरणो जेको आहे जेतिरा ॾींहं जाफ़री क़ौम हिते वेठी असां असांजो नौजवान मीर ख़ान जाफ़री शहीद थियो आहे, बेगुनाह बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे। करमपुर शहर में ॾींहुं ॾिठे जो असांजो SHO करमपुर सां मुलाक़ात थियो आहे, SSP कश्मीर सां 2-3 दफ़ा मुलाक़ात थियो आहे। उन में कोई बि किरदारु अदा न कयो आहे SSP कश्मीर। असांजो DIG लाडकाणा IG सिंध CM सिंध खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे, न त असां सख़्तु एहतिजाज जो दायरो अॻिते वधाईंदासीं। असांजो जेको आहे जाफ़री बिरादरी सां चेयरमैन एडवोकेट मोहम्मद ख़ान जे अॻवानी में असां जेको आहे पुरअमन एहतिजाज कयो आहे। असां कानून जो रस्तो अख़्तियार कयो आहे। असांखे हरूभरू मजबूर न कयो वञे। महिरबानी करे नौजवान जा कातिल गिरफ़्तार कयो। असांजी धर्म ख़त्म न कंदासीं। SSP कश्मीर के SHO करमपुर के असांजो अपील आहे त गिरफ़्तार करे कातिल गिरफ़्तार करे पोइ असां वटि अची हिते ॻाल्हाए, न त असां धर्म पहिरियों त 20 ॾींहं अॻु में असांजो नौजवान गबरू मीर ख़ान जाफ़री सरेआम ॾींहं ॾिठे जे करमपुर शहर सरदार जे शहर जे नज़दीक क़तल कयो वियो ऐं सरेआम ॾींहं जो हलिया विया। 20 ॾींहंनि बावजूदि हिन टाइम ताणी मीर ख़ान जा कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। हर वक़्तु असांजो अॻवान चेयरमैन एडवोकेट मोहम्मद ख़ान साहब SP सां मुलाक़ात बि कयो आहे। उन यकीन तयारी ॾेरायो त बिल्कुलु तव्हांजा कातिल गिरफ़्तार थींदा मीर ख़ान जा। इहे कूड़ा आसरा हिन टाइम ताईं। असांजो मुतालबो इहो आहे जेकॾहिं मीर ख़ान जा कातिल गिरफ़्तार न थींदा, अॼु हिकिड़ो ॾींहुं त इहे आहे पोइ सुभाणे 2 ॾींहं गुज़री वञनि असां हीअ रोड न खोलींदासीं। जो मक़सदु इहो आहे त असांजो जेको मीर ख़ान जाफ़री साहब खे जेको शहीद कयो वियो 20 ॾींहं अॻु में करमपुर शहर में, असांजो धरणे जो मक़सदु मुतालबो इहो आहे त मीर ख़ान जा कातिल हिन टाइम ताईं गिरफ़्तार न थिया आहिनि। असां इन करे धरणो हुयो आहे। असां जेको आहे त पंहिंजो SSP कश्मीर ऐं DIG लाड़काणो IG सिंध खे अपील था कयूं त असांजे जेको आहे त शहीद जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में असां एहतिजाज खे वधाईंदासीं। ऐं इन खां अलावा असां सिंध जे हर कुंड कुड़च में धरणा ऐं एहतिजाज हणंदासीं ऐं रोड ब्लॉक कंदासीं जेकॾहिं असांजा शहीद जा कातिल गिरफ़्तार न थिया। के जेके शहीद मीर ख़ान खे क़तल कयो वियो आहे, उनजा कातिल फ़ौरन गिरफ़्तार थियनि। पहिरियों मुतालबो इहो, जेसीं ताईं कातिल गिरफ़्तार न थींदा तेसीं ताईं हीअ असां धरणो ख़त्म न कंदासीं। 2 महीना पूरो महीनो पहिरियां मीर ख़ान खे क़तल कयो वियो आहे करमपुर जे शहर में। इवन के चौंकी बि उते मौजूदु आहिनि, पुलिस वारा बि मौजूदु आहिनि, और असांजो उहो सरदार जो शहर आहे। उन शहरनि जे अंदरि घिरी करे शहीद खे क़तल कयो वियो आहे। उनजो कहिड़ो ॾोह, उन्हनि जे बचनि कहिड़ो ॾोह कयो, इहो सवाल असांजो हद जो SHO ॾींदो। इहो सवाल असांजो SSP कश्मीर कंदकोट ॾींदो, और जेके हितां जा नुमाइंदा आहिनि उहे सवाल ॾींदा कि असांजे मीर ख़ान जो ॾोह कहिड़ो हुयो। महीनो गुज़रण बावजूदि हिन महिल ताईं कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। न को पुलिस असां तावन कयो आहे, न को पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार करे सघी आहे। मां SSP कश्मीर सां मुलाक़ात कई, उन्हनि मूंखे यकीन दयानी कराए कि विदिन द 1 वीक के अंदरि इहे असां माण्हू गिरफ़्तार कंदासीं। मगर हे 1 हफ़्तो 4-3 हफ़्ता गुज़री विया आहिनि, हिन महिल ताईं शहीद जा कातिल गिरफ़्तार न कया आहिनि। जेसीं ताईं हिते कातिल गिरफ़्तार न थींदा, जेसीं ताईं असां हीउ धरणो ख़त्म न कंदासीं। जी नाज़रीन, धरणे में शरीक आल पाकिस्तान जाफ़री इतिहाद जे अॻवाननि ऐं मक़तूल मीर ख़ान जाफ़री जे वारसनि जो चवणु हो त मीर ख़ान जाफ़री खे क़तल थिए काफ़ी ॾींहं गुज़री चुका आहिनि, लेकिन हिन वक़्त ताईं हद जी करमपुर पुलिस वाक़े में जेके मुलविज़ उहो जवाबदार न करे सघी आहे। उन्हनि जो मुतालबो हो त जेसि ताईं मक़तूल मीर ख़ान जाफ़री वाक़े जा कातिल गिरफ़्तार न थींदा तेसि ताईं धरणो जारी रहंदो। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, JTN वेब न्यूज़ करमपुर।